मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं कंहिं जानवर खे बदनज़री खां बचण जे लाइ कपिड़े ते माशाअल्लाह बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर लिखियलु हुजे त उन जानवर खे उहो कपिड़ो ॿधी सघूं था या न। तमामु साथी इन जेको आहे फेल खां परहेज़ कनि। बाज़ असांजे ॻोठनि जे अंदरि ईअं हूंदो आहे कंहिं जानवर खे नज़र बद खां बचण जे लाइ उन जे जिस्म ते यानी पूरे चमड़ी ते कंहिं न कंहिं हिसे में अल्लाहु अकबर बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह या अहिड़ी तरह का क़ुर जी आयत लिखी करे ॿधणु हे बिल्कुलु ग़लति अमल आहे। जानवर आहे उनखे कंहिं क़िस्म जी काई ख़बर न पवंदी आहे त पेशाब छा हूंदो आहे, पायखानो छा हूंदो आहे। जानवर जे मथां अमूमन इहे शयूं लॻंदियूं आहिनि। त अहिड़ी तरह जेकॾहिं अल्लाह जे नाले जे मथां या अहिड़ी तरह क़ुर जी कंहिं आयत जे मथां इहा पलीती लाज़मी लॻंदी, छो त जानवर खे कंहिं क़िस्म जी तमीज़ आहे ई न। तमामु मुस्लमान पंहिंजे जानवर खे बदनज़री खां बचण जे लाइ क़ुर हकीम पढ़नि। जीअं अहादीस जे अंदरि आयो आहे त कुल औज़ु बिरब्बिल फलक़ कुल औज़ु बिरब्बिन नास, सुबुह शाम जेको बि बंदो पढ़ंदो तमामु जेको आहे बदनज़री खां बि महफ़ूज़ रहंदो ऐं तमामु शयातीन जिन्नात खां बि महफ़ूज़ रहंदो। जेकॾहिं कंहिं जानवर खे बदनज़री जे बचाइण जे लाइ को अमल कयो वञे त इहे ई आयतूं जेको आहे पढ़ी वञनि क़ुर हकीम जूं, कुल औज़ु बिरब्बिल फलक़ कुल औज़ु बिरब्बिन नास। सुबुह शाम 3 मरतबा पढ़ो, अल्लाह ताला तव्हांजे जानवर खे बदनज़री खां बचाईंदो। मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा।